अस्सलाम वालेकुम जी त मां मूंखे ख़बर खां आगाह कंदो हलां त हिन वक़्तु मुंहिंजी न्यूज़ अमा टी वी जे तरफ़ां जेको सर्वे रिपोर्ट आहे महलो अली आबाद आहे। नज़र जो तमामु पुराणो इलाइक़ो आहे। सुकी पुल जे हवाले सां जेको आहे हीउ इलाइक़ो सॼो नाज़ ॾिसूं पिया त हिन इलाइक़े जे अंदरि मींहं तमामु तबाही करे छॾी आहे। तमामु जॻहियूं ज़बून हालत में आहिनि ऐं ॾिसूं पिया त हिन वक़्तु लाड़कानी सिटी जी एरिया आहे। रेल बंद जे एरिया खां वठी नज़र फाटक ताणी को न रोड आहे न को रस्तो आहे। हिन वक़्तु हितां जा महले जा जेके पढ़िया लिखिया माण्हू जेको तमामु जेको ॿुॾ तेरे जो शिकार आहिनि। जेकॾहिं बरसाति थी वसे त उतां जा माण्हू निकिरण लाइ परेशान आहिनि। असां सां इलाइक़े जी सियासी समाजी शख़्सियत अब्दुल हलीम अबू असां सां गॾु आहे। उनजे असां हिन इलाइक़े में वेठा आहियूं। उनजी जेका ॻाल्हि ॿोल आहे नाज़रीन असां आवाज़ वारो ज़रूरु शेयर कंदासीं। अवड़ साहब ख़ुशि आहियो त ठीकु आहे। अवड़ साहब छा पोज़ीशन आहे इलाइक़े जो असांखे अपडेट कयो। असांजे इलाइक़े जी पोजीशन तव्हांखे ॿुधी न आहे। हिन तरफ़ थींदो बि तव्हांखे सिर्फ़ु पाणी खंडर नज़र ईंदो, हिन तरफ़ थींदो बि सिर्फ़ु पाणी ऐं खंडर आहे। मुसलसल 1.5 महीनो 2 महीना थी विया आहिनि। असां पंहिंजी मदद पाण तहत असां पाणी बि कढायो आहे। असां पाड़े वारा हुआसीं सायूं पाण मुख़्तलिफ़ बिरादरनि जा दोस्त ऐं असांजो माना हितां आगाह जेको पाणी हुयो हिते वॻा ख़तमु हुयो असां पाण शुरू करायो आहे। का बि हुकूमत जी असां मदद कोन कई आहे। असां केर बि न आयो आहे। जॻहियूं असांजे इलाइक़े जी किरियूं सर्वे करे विया ख़बर कान्हे वधीक अवां कीअं सम्झो पिया त हिन इलाइक़े में ईंदड़ इलेक्शन बि आहे। छा सूरत सम्झो पिया माण्हू साॻी पार्टी खे वोट ॾींदा बेतरफ़ ॾींदा। ऐं ॻाल्हि इहा आहे त जेका इहो कंडीशन आहे हिन टाइम त साॻी पार्टी खे त वोट ॾियणु न खपे माण्हू खे। बाक़ी हर इंसान जो पंहिंजो हिकिड़ो ज़मीर आहे। हर इंसान जो हिकिड़ो पंहिंजो सिस्टम आहे। ॾिसूं हाणे माण्हू हिन टाइम त बिल्कुलु असांजे हिते MLA आहे बिलावल साहिबु। हिते MP मौज़म साहिब जन इस्तीफ़ा ॾिनी आहे। मौज़म साहिबु इस्तीफ़ा ॾेई आहे। बिलावल साहिबु ज़ाहिर कोन्हे। हिते जेको आहे ताज़ी जेके चूंडूं थियल हुयूं असां वटि चेयरमैन बि पीपल्स पार्टी जी खटियल आहे। साईं हिन टाइम बिल्कुलु गुम आहे। साईं हिन पाड़े में हिन तव्हांजे साम्हूं आहे त का बि हुनजी मूवमेंट कान्हे का। बाक़ी माण्हू ॾिसूं हिन मौक़े ते छा था करनि त माण्हू तमामु बेज़ार आहिनि। वधीक तव्हां महले वासी जे लाइ छा पैगाम आहे। असां महले वासियुनि खे ईअं चवंदासीं त गॾिजी साथ ॾियो खां गॾु थियूं ताकी महले जा के कम थियनि, महले जा के रोड मिले, महले खे नाली मिले। तव्हां जेका गंदगी ॾिसो था इहो हिनजे करे आहे त असां महले वासी हर कोई पंहिंजे थ्रू जेको पार्टियुनि सां बीजी वियो आहे। पार्टियुनि खे वोट ॾिना आहिनि हिनजे करे असांजी जेका आहे अहमियत नथी मिले। नाज़रीन लाड़काने जे नज़र माला जो ही अली आबाद मोहल्लो आहे। उन जे हवाले सां मां अपडेट कंदो हलां त हींअर असां सिधो मुंहिंजी न्यूज़ TV जे तरफ़ां सर्वे कई आहे। उन में अब्दुल हलीम अबरो जेको आहे सियासी समाजी शख़्सियत आहिनि इलाइक़े जा तमामु मोज़िज़ीन आहिनि। उन्हनि जेको आहे त हिन मैसेज में डिलीवर बि कयो आहे त हिन मोहल्ले जे अंदरि तमामु जेको बि नुक़सानु थियो आहे उहो महले वारनि पंहिंजी मदद पाण कयो आहे ऐं हुकूमत नाले का बि शइ नज़र न पई अचे। हिन वक़्तु हिननि जेको आहे त सिधो हुकूमत खां ख़ासि करे DC लाड़काने खां बि मुतालबो कयो आहे त ख़ुदा असां बि लाड़काने जा रवासी आहियूं। असांजे मोहलनि जे अंदरि जेको आहे त पाणी ऐं जेको आहे त गंदगी जा ढेर आहिनि। को बि रस्तो न आहे। हिन मोहल्ले जे अंदरि जेको आहे इहे सभु मुंहिंजे दर जो ॾेख ॾेई रहियो आहे। ख़बर खां आगाह कंदो हलां त असां हिन वक़्तु अली आबाद ही लोही पुल जो इलाइक़ो नज़र माला जो तमामु हिकिड़ो पुराणो इलाइक़ो आहे। बरसाति जे मींहं जे दौरान जेको आहे हिन इलाइक़े में तमामु नुक़सानु थियो आहे। जॻहियूं जेके ज़बून हालत में आहिनि, रस्तो को बि न आहे, पाणी जा दुबा हिन वक़्तु बीठल आहिनि। हिन वक़्तु गवर्नमेंट जे हवाले सां का बि शइ नज़र न पई अचे। महले जा जेके रवासी आहिनि उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल आहे। उहा ॻाल्हि ॿोल असां आवाज़ वारो ज़रूरु शेयर कंदासीं। दादा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जीअं त असांजो नंढिड़ो अर्ज़ु आहे हुकूमत खे ऐं DC लाड़काना खे। असांजे महले जो तमामु गंदो हाल थी वियो आहे। न असां वटि रोड आहिनि, न असां वटि नालियूं आहिनि। ॿार नालियुनि मां गुज़री पोइ था वञनि के दवा दारूअ जे लाइ। माना असांजे महले खे को बि तरक़ियाती कमु न आहे। महिरबानी करे असां DC साहिब खे अपील था कयूं, महिरबानी करे असांजे वधि में वधि नज़रअंदाज़ी कई वञे जीअं त ग़रीबनि जा कम थी सघनि। जी दादा असांजे महले में ॾाढी गंदगी आहे। रस्तो कोई बि न, ड्रेनेज सिस्टम बिल्कुलु ख़राबु आहिनि। काॾे वञण खां बिल्कुलु तकलीफ़ आहे। काॾे निकिरी नथा सघूं, एमरजेंसी में बिल्कुलु बि नथा वञी सघूं। काॾे रस्ता बस्ता ज़ब्त थी विया आहिनि। नाज़रीन महले जे रहासियुनि जेको आहे त सिधो मुंहिंजी आवाज़ TV जेको आहे त पंहिंजो इज़हार बि कयो आहे और मैसेज बि डिलीवर कयो आहे। DC लाड़काने खां सिधो हुकूमत खां मुतालबो कयो आहे त मोहल्ले जे अंदरि गंदगी जा ढेर आहिनि, पाणी जा दुबा बीठल आहिनि। हिन वक़्तु महले जे अंदरि जेको आहे त तमामु जेको आहे त मूज़ी मर्ज़नि बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। हिन वक़्तु अली आबाद महलो तमामु नज़र अंदाज़ थियल आहे।
उन अलीआबाद माले जी इन्वेस्टिगेशन करे मेरिट जे बुनियाद ते माले जा मसला हल कया वञनि। नाज़रीन, ईंदड़ वक़्त लाइ एडी अबड़ो सां डॉक्टर अब्दुल हफीज़ बलोच ॾींदा इजाज़त। सिंध सलाम, सार सलाम।